अहम ख़बर है कराची का अपडेट कनासी ऑल सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जो मुतालबन की मंशता एहतजाज जारी अपडेट दी रहा हूँ मुलाजमन पारा रेड जोन तरफ वधण की कोशिश पुलिस एहतजाज कंदड़ मुलाजमन ते शैलिंग कई खबर वासा शेयर कनासी मुलाजमन गवर्नर हाउस के गेट नंबर 1 आडो धरड़ो हयो ऐं बाद में प्रेस क्लब वापस रवाना थी विया सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह से मुलाकात कई गालियों नाकाम थी वयूं आहिनि मुलाजिम अगवाड़न जोड़ो चवड़ा है अपडेट दी रहा हूँ अहम खबर है गालियों नाकाम थियण खां पोइ एहतजाज जारी रखण जो फैसलो कयो है इहो चवड़ा है मुलाजिम अगवाड़ अशरफ खास खेली जो सरकारी मुलाजिमन की पघारुन ऐं पेंशन में 70% ताईं इजाफ़ो कयो वञे एहतजाज कंदड़ मुलाजिमन सां ईंदड़ हिकमत अमली जोड़ी वेंदे खबर वासा शेयर कंदासीं अहम खबर है कराची का ऑल सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जो मुतालबन की मंशता एहतजाज जारी मुलाजमन पारा रेड जोन तरफ वधण की कोशिश कई पुलिस एहतजाज कंदड़ मुलाजमन ते शैलिंग कई अपडेट दी रहा हूँ मुलाजिमन गवर्नर हाउस के गेट नंबर 1 आडो धरड़ो हयो ऐं बाद में प्रेस क्लब वापस रवाना थी विया अपडेट दी रहा हूँ अहम खबर है सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह से मुलाकात कई गालियों नाकाम थी वयूं आहिनि गालियों नाकाम थियण खां पोइ एहतजाज जारी रखण जो फैसलो कयो है मुलाजिम अगवाड़ अशरफ खास खेली जोड़ो चवड़ा है सरकारी मुलाजिमन की पघारुन ऐं पेंशन में 70% ताईं इजाफ़ो कयो वञे एहतजाज कंदड़ मुलाजिमन सां ईंदड़ हिकमत अमली जोड़ी वेंदी खबर वासा शेयर कंदासीं अहम खबर है कराची का ऑल सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जो मुतालबन की मंशता एहतजाज जारी अपडेट दी रहा हूँ अहम खबर है मुलाजिमन पारा रेड जोन तरफ वधण की कोशिश पुलिस एहतजाज कंदड़ मुलाजिमन ते शैलिंग कई अवां बुधाए रहा हूँ मुलाजिमन गवर्नर हाउस के गेट नंबर 1 आडो धरड़ो हयो तफसील मालूम कंदासीं कराची के रिपोर्टर शहजाद जलबाड़ी का जी शहजाद अपडेट कजो एम्प्लॉइज अलायंस तरफां सिंध जे मुख़्तलिफ़ सरकारी खातन तालीम शहद ऐं ॿियनि खातनि पारां जेको एहतजाज में मुज़ाहिरो कयो एहतजाजी मुज़ाहिरे खां पोइ जेको सिंध हुकूमत सां ॻाल्हियूं नाकाम थियण खां पोइ सीएम हाउस ॾांहुं वधिया त पुलिस मुख़्तलिफ़ हंधनि ते रुकावटूं विधियूं पुलिस इन्हनि ते जेके मुज़ाहिरीन आहिनि इन्हनि ते वाटर कैनन इस्तेमालु कयो पाणी हारियो शैलिंग कई वई इन्हनि ते ऐं पुलिस पारां इन ते लठबाज़ी पिणु कई वई उनखां पोइ जेके मुलाज़िम आहिनि उहे पोलो ग्राउंड ते उहो धरणो हणी वेही रहिया हुआ कुझु देरि ऐं उनखां पोइ जेको अॻवान आहे हिननि जो अशरफ ख़ासकेली जेको अॻवान आहे ऑल सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जो अॻवान जेको आहे उन इहो चयो त जेको कराची प्रेस क्लब सभिनी मुलाज़िमनि सां गॾु उहो हिते काफ़िले जी सूरत में वरी वापसि कराची प्रेस क्लब पहुतो आहे उनजो चवणु आहे त हाणे वरी ॿी हिकमत अमली ठाहियूं था त वधीक छा करिणो आहे जेको पुलिस आहे जेको उहा नाजाइज़ी कई आहे पुलिस गर्दी कई वई आहे हुकूमत पारां जेको शैलिंग कई वई ऐं जेको तशद्दुद पिणु कयो वियो जेको लठबाज़ी कई वई ऐं पाणी वाटर कैनन मुलाज़िमनि ते इस्तेमालु कयो वियो रुकावटूं विधियूं ऐं एॾी वॾी नफ़री घुराए जेको आहे सुकुरमन एहतजाज खे छेड़ो छड़ कयो वियो आहे त इहो उनजी मज़म्मत कयूं था ऐं उनजो इहो चवणु आहे त हाणे कराची प्रेस क्लब ते हिकमत अमली जोड़ियूं था त जेको उहो अॻिते वधीक कहिड़ो जेको लातह अमल तइ करे उहो वरी अॻिते वधिणो आहे उनजे ऐं वाज़िरत अशरफ जेको आहे ख़ासकेली उनजो इहो पिणु चवणु आहे त हाणे असांखे ज़रूरत पई त असां बिलावल हाउस ॾांहुं बि मार्च कंदासीं पुलिस खे जेको करिणो आहे उहो भली ही पुलिस करे हिन वक़्तु सूरत इहा आहे त सभु मुलाज़िम जेके आहिनि उहे जेके वधी रहिया हुया सीएम हाउस ॾांहुं उहे सभु वापसि अची कराची प्रेस क्लब आॾो हिते वेठा आहिनि ऐं हिन वक़्तु हिकमत अमली जोड़ी पई वञे जी ठीक है मेहरबानी आवाज़ अपडेट करण लाइ।